सचो सतराम। पाठ साहब सचो सतराम। पाठ साहब परम प्यारे विनोद कुमार, नरेश कुमार तलरेजा ऐं तलरेजा परिवार जे प्यार सां परम प्यारे अमर ऐं अनमोल जी शुभ विवाह जी ख़ुशी में रचायनि। अॼु हिन सुहाने सत्संग समारोह में शामिल थिया आहियूं। सुहिणी शुभ घड़ियुनि में परम प्यारे विनोद, नरेश, तलरेजा परिवार ऐं सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब, संत सतराम धाम राड़के साहब जे तरफां आशीर्वाद, शुभकामनाऊं ऐं वाधाऊं। शादी या विवाह जो मौको हकीकत में सब खां वधीक ख़ुशियुनि सां भरण जो मौको हूंदो आहे, जंहिंमें हर हिकु इंसान ख़ुशियुनि सां बहकंदो आहे। घर परिवार, दोस्त साथी, मिट माइट सब, छाकाणि त ही इंसानियत जो मौको हूंदो आहे जेको असांखे पूरी इंसानियत जो संदेश ॾींदो आहे त असां कीअं रहूं, छा हुजूं, कीअं करियूं, असांजो जीवन केतिरो बहितर हुजे। हकीकत में इहो मौको समझ, अकुल, बुद्धि ऐं बहितरी सां भरियल मौको हूंदो आहे। छाकाणि त इहो ई मौको हूंदो आहे जंहिंसां इंसान जनम वठंदो आहे, घर बणिबो आहे ऐं इंसानियत पैदा थींदी आहे। जेकॾहिं शादी या विवाह हूंदो त घर बणिबो, ऐं अगरि घर बणिबो त पोइ संतान ईंदी, ॿार ईंदा, ऐं ॿार ईंदा त पोइ इंसानियत वधंदी। छाकाणि त जेतिरो असां ॿारनि खे इंसान न बणाईंदा आहियूं, उनखां कई गुना वधीक ॿार असांखे इंसान बणाईंदा आहिनि। लॻंदो ईअं आहे त शायदि असां ॿारनि खे बणायूं था, पर हक़ीक़त में ॿार असांखे बणाईंदा आहिनि। छाकाणि त असां पंहिंजी मनमानी कुझु बि कंदा आहियूं। खाधो पीतो, हलण, अंदाज़, उथण वेहण, कुझु बि कयूं, कुझु बि इस्तेमालु कयूं, पर उहा चीज़ अगरि असांजो कोई ॿार करे त असांखो बर्दाश्त कोन्हे थींदो। असां काई चीज़ ग़लति करे सघूं था, पर ॿार करे उहा असांखो बर्दाश्त कोन्हे थींदी। तंहिंजे करे ॿार असांखे सम्झाईंदा आहिनि इहा चीज़ ग़लति आहे,
ॿारनि जे करे असांखे ग़लति लॻंदी आहे, पंहिंजे करे ग़लति कोन्हे लॻंदी। असां चऊं असां ॿारनि खे सम्झाईंदासीं, हक़ीक़त में जंहिं दौर में गुज़रूं था ॿार असांखे सम्झाइनि था। तंहिंजे करे जेकॾहिं असां चाहियूं असांजा ॿार बहितर थियनि त पोइ असांखे पाण खे बहितर थियणो पवंदो। ऐं ॿारनि जे करे असां पाण पंहिंजो पाण बहितर थींदा बि आहियूं। असांजे वास जी ॻाल्हि बि कोन्हे हूंदी। असां सम्झूं न सम्झूं, चाहियूं न चाहियूं, पतो हुजे न हुजे, ॿारनि जे करे असां पाण ई बहितर थी वेंदा आहियूं। असां ॾिसंदा आहियूं ॿार अञा पैदा ई कोन्हे थींदो, अञा मां जे पेट में हूंदो आहे, तो असांजी उथी वेठी अंदाज़ तौर तरीक़ो सभु बदिलजी वेंदो आहे। असां कंहिं पार्टी में वेंदासीं, कंहिं दोस्ती में हूंदासीं, कंहिं शादी में वेंदासीं तो जल्दी वापसि अचण जी कोशिशि कंदासीं या ख़्यालु करण जी कोशिशि कंदासीं। ऐं जॾहिं ॿारु नंढो पैदा थींदो आहे पोइ त असां केतिरा दफ़ा ॾिसंदासीं कंहिं शादी में, पार्टी में, कंहिं दोस्ती में वञूं, उहो वञी करे मुंहुं ॾेखारे करे वापसि हलिया ईंदा, शायदि आयासीं। तंहिंजे करे ॿार जे पैदा थियण सां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजो पाण थधी थी वेंदी आहे। तंहिंजे करे हक़ीक़त में ॿार असांखे घणो सेखारींदा आहिनि, घणो बणाईंदा आहिनि। तंहिंजे करे ऐं जेकॾहिं शादी थींदी त घरु थींदो, ऐं घरु हूंदो त ॿार ईंदा। तंहिंजे करे शादी जी रस्म में ॾाढी अनोखी हूंदी आहे। उहो जरूरी ॾिसबो आहे। शादी जो मक़सदु न असां घर खे अॼियो, घर बणायोसीं, संसार बणायोसीं, पंहिंजे जीवन खे बणायोसीं। शादी हक़ीक़त में बणजण ऐं ठहण जो नालो आहे। भई हर कंहिंखे ख़ुशी हूंदी आहे भई मुंहिंजो घर बणिबो, मुंहिंजा ॿार वधंदा, सभु पाइण जी ॻाल्हि हूंदी आहे। पर जॾहिं शादी थींदी आहे ॻाल्हि अॾण जी हूंदी आहे, असांजो घर अॾिबो। पर जीअं शादी थींदी फेरा पवंदा, छोकिरी जीअं पंहिंजे सहुरे जे घर वारनि जे तरफ़ वेंदी, छाकाणि त सीट बदिलाई वेंदी आहे। जीअं ईंदी तो पहिरियों उनजो घोट पियो हूंदो पंहिंजी गोथरी ॾेई छॾींदो आहे, उन पैसा कुझु बि हुजे, ऐं उनखे वरी बि हिमथायो वेंदो आहे जेतिरो अथई वधि में वधि गोथरी में बुक भर, ऐं बुक भरे करे पंडित खे, ब्राह्मण खे या कंहिंखे बि ॾियारियो वेंदो आहे। ऐं उहा रस्म बिल्कुलु जीअं ई पासो बदिलबो सहुरनि ॾे ईंदी हिकदमि पहिरियों खां बुक भरायो वेंदो आहे ऐं ॾियारियो वेंदो आहे। समाज जे वॾे कमाल जी चीज़ आहे। जे कोई प्रोग्राम थियो, जेका ॻाल्हि हली, जेॾो सोचियोसीं, जेॾो ॻाल्हायोसीं, जेतिरो कुझु कयोसीं, सॼी ॻाल्हि अॾण जी हली। भई घर ठहंदो, परिवार वधंदो, हे थींदो, अलाए केतिरा केतिरा सवड़िया सपना। ॻाल्हि सॼी अॾण जी, पर अमल छॾण जो वॾे कमाल जी ॻाल्हि आहे। पहिरियों बुक भरे करे ॿिए खे ॾेई छॾियो, अॼोसीं या छॾियोसीं, शुरूआति काथो थी। यानी असांजे जीवन में ॻाल्हि अॾण जी हुजे पर अमल छॾण जो हुजे, तॾहिं असां ख़ुशि रही सघंदासीं। घर हली तॾहिं सघंदो। हा भई ॻाल्हि सोच उहा अॾण जी, असां घर खे बणाईंदासीं, ठाहींदासीं, पर जेको अमल हुजे, कर्म हुजे, उहो छॾण जो हुजे, उहो अॾण जो न हुजे। इन करे पहिरियों ई पहिरियों बुक ॾियारियो वेंदा, बाबा ठीकु आहे,
ऐं बुख में बि हिमत सां ॾियारी वेंदो, जेतिरो अथई वधीक भरिसां बि हुनखे चवण वारा हूंदा आहिनि। ऐं छॾण जो अमल इन करे त जेकॾहिं घर खे, परिवार खे, संसार खे असां कुझु ॾींदासीं त पोइ असां वधंदासीं। असां वॾनि खे इज़त ॾींदासीं, नंढनि खे प्यारु ॾींदासीं, घर जो शान मान खे वधाईंदासीं, बरक़रारींदासीं, पंहिंजूं कोशिशूं, पंहिंजूं काविशूं ॾींदासीं। दान पुण्य सत्कर्म उहो सभु असांजे जीवन में हूंदो त असां संसार में सुखी रही सघंदासीं। ॿारनि खे संस्कार ॾींदासीं। तंहिंजे करे इंसान जो जीवन सभु ॾियण जे लाइ हूंदो आहे, वठण जे लाइ हूंदो ई न आहे। छाकाणि त इंसान उहो ॾेई करे ख़ुशि रहंदो आहे, वठी करे ख़ुशि कोन्हे रहंदो। असां कंहिंखे 1 रुपए जे लाइ कंहिंखे भीख में ॾियो, कंहिंखे खाधो में ॾियो, असांखे केॾी ख़ुशी थींदी आहे। पर लखनि करोड़नि जे लाइ कंहिं जेको हथ फैलायूं, अलाए केतिरा दफ़ा मरणो पवंदो आहे। तंहिंजे करे असांजे जीवन में ॾियणु हूंदो त पोइ असां इंसान हूंदासीं। ऐं इन करे उहो जॾहिं उहो शादी थींदी आहे, नाला केॾा सुठा रखिया वेंदा आहिनि, पर मुतिक पवंदा। पोइ घोट राजा, दूल्हा राजा, उनखे राजा बनाए छॾींदा ऐं उनखे भाग्य लक्ष्मी देवी आई, लक्ष्मी आई, भाग जी लक्ष्मी आई, देवी आई। हाणे समझ जी ॻाल्हि आहे, जो घोट राजा या दूल्हा राजा हुजे ऐं भाग्य लक्ष्मी हुजे, ऐं जेको थींदो राजा, हाणे राजा सभिनि खे ॾियण वारो थींदो या भिखारी थींदो? छा हूंदो? इन करे उनखे राजा बनायो वेंदो आहे। भई मुतिक मथे ते घोड़े ते चढ़ियो वेठो हूंदो, गाड़ी ते जेको बि आहे साम्हूं जॻो पियो घुमंदा। राजा जो कमु छा हूंदो आहे? राजा जो कमु हूंदो आहे सभिनी जी संभाल करे, केयर करे, सभिनी सां बहितर व्यवहार करे। राजा भिखारी थोरी न बाक़ी कुझु ॾियो। तंहिंजे करे उनखे राजा बनायो वेंदो आहे। ऐं कुंवार खे बहू राणी, भाग्य लक्ष्मी, ऐं जेका पाण लक्ष्मी हुजे उहा जा भिखारियुनि बणबी जा, उहा त सभु खे ॾियण वारी बणबी जेका बि हुजे। मानो घर आई आहे त घर खे भाग ॾियण वारी आई आहे, को खसण वारी थोरी आई आहे, वठण वारी थोरी आई आहे। तंहिंजे करे असल कमाल जी चीज़ आहे त उहो राजा तो बणियो, वो रानी तो बणी, पर उन्हीं पंहिंजो पाण खे राजा ऐं रानी बणाए करे रखियो। उन्हीं पंहिंजो पाण खे थोरो बनायो कॾहिं। केसि ताईं इहो ताज मुंहिंजे मथे ते रहियो केसि ताईं। तंहिंजे करे जेको राजा थींदो आहे, राणी थींदी आहे, हिकु दफ़ो कंहिंखे राज तिलक थींदो आहे त पोइ उहो ताज लहंदो थोरी आहे। कोई बि संसार जो राजा हुजे, हिकु दफ़ो राज तिलक थियो पोइ लहंदो थोरी आहे, उहो सदा ई रहंदो आहे। तंहिंजे करे उहो जेको आहे उहो थोरे वक़्त लाइ न हुजणु खपे, उहो पूरो जीवन हुअणु खपे, पूरी ज़िंदगी हुअणु खपे। यानी उहे गुण, उहे संस्कार, उहे बहितरी, उहे अमल, उहे कर्म, उहे पूरी ज़िंदगी जे लाइ हुजणु खपनि। उहो दान पुण्य, सबसे बहितर व्यवहार, सब जी संभाल, सभिनी जी पालना, सब सां चङो हलणु, हिक जो ख़्यालु करणु ऐं पंहिंजो पाण खे राजा ऐं राणी बणाए रखणु।
उस जो ज़िंदगी बार जो हो जान खपे। जेकॾहिं असां पंहिंजा फ़र्ज़ पूरा कंदा आहियूं त फ़र्ज़नि दुनिया जी हिकिड़ी कहाणी आहे। तो हिकिड़ो दरवेश वेठो त पोइ हिकिड़ो लकड़ी जो सुकल लकड़ी आहे वॾो बुंदियुसि अॻो गाड़े करे वेही रहियो। त गुज़रती तो राजा गिरास थियो। राजा पुछियुसि छा मां तपस्या वेठो वेठो आहे जे केस ताईं वेंदे चए मां जेको आहे न सुकी काठी साम्हूं लॻाए छॾी आहे। जॾहिं इहा सुकी काठी साई थींदी इन में सिला निकिरंदा इहो पौधो थींदो पोइ सम्झंदो त मुंहिंजी जेका आहे तपस्या जेका आहे सफल थी। तंहिंजे करे मां हिते वेठो रहंदो जेसि ताईं इहा सुकी काठी साई न थींदी सिला न निकिरंदा आहिनि। राजा जो सुकी काठी में सिला निकिरंदा चए बिल्कुलु मुंहिंजी तपस्या थींदी सिला निकिरंदा ई निकिरंदा। तो राजा की भी तलवार हाथ में राजा की ज़ाहिर तलवार हाथ में हूंदी उहो बि हुन सां गॾु पंहिंजी तलवार खे खोड़े करे हुन सां गॾु वेही रहियो। चए मां बि तोसां गॾु वेठो आहियां मुंहिंजी बि तपस्या जेसि ताईं तलवार मां सिला न निकिरंदा मुंहिंजी बि तपस्या पूरी न थींदी मां बि तॾहिं सम्झंदुमि। मूं चयो यार मुंहिंजी काठी आहे तुंहिंजी लोह जी तलवार इहा सिला काॾो करंदी। चए ॾिस इहो उन जो कमु आहे जंहिंजे नाले ते मां वेठो आहे तलवार मां सिला कॾहिं न करे मां पंहिंजो वेही रहंदुमि एसि ताईं मां बि न उथंदुमि जेसि ताईं तूं न उथंदी। तूं चवंदा मां एसि ताईं न उथंदुमि जेसि ताईं सुकी काठी मुंहिंजो सिलो न निकिरंदो। पर मां बि तोखे चवंदो आहियां जेसि ताईं मां न उथंदुमि एसि ताईं तलवार मुंहिंजो सिलो न निकिरंदो लोह जी तलवार मां खोड़े वेहींदो। हाणे ॿई गॾु वेही रहिया। हाणे ॿई वेही त रहिया शाम थियो जीअं राति थी हे ॿई वेठा आहिनि तपस्या में। एतिरे में हिकिड़ियूं रड़ियूं अचणु शुरू थी वियूं के चीखनि पुलाए पुकारणु शुरू कयो बचायो बचायो। जीअं थियो त राजा जूं अखियूं फिरियूं हेॾे होॾे तके। त हाणे ॿ टे मिंट तके जीअं थोरियूं चीखां ज़्यादा थियूं त राजा उथियो मां वञा थो। त जीअं उथियो त फ़क़ीर चईयुसि चए बसि तुंहिंजी तपस्या पूरी थी। चए पूरी थिया जेको मुंहिंजो कमु आहे उहो त पूरो करे छॾ। मां राजा आहियां उहो चीखंदो चिलाईंदो पिया मां हुनखे छॾे ॾियां इहा कहिड़ी चङाई आहे। हुन चयो तपस्या तुंहिंजी पूरी थी वई बसि जो हाणे मां चई मां एसि ताईं वेंदुमि जेसि ताईं तलवार सिला न करंदी। चए तलवार खे मां पोइ ॾिसां थो पहिरियों मां उन्हनि खे ॾिसी अचां। ऐं वियो तो कंहिंसां ज़्यादती थी पए कंहिं ज़्यादती कई पए उन्हनि खे राजा वठी करे पकड़े सज़ा ॾेई उन्हनि खे जेको भॼाए छॾियो जेल में विझाए छॾियो। जेके जंहिंसां ज़्यादती थी पई उनखे इज़त सां घर पहुचाए आयो ऐं वरी साॻियो फ़क़ीर में मोटी आयो। ऐं जीअं उहो पहुतो त उन जी लकड़ी ओड़ी पई लेकिन हुनजा तलवार सिला कॾहिं कढी लो वारे हुनजा पंहिंजा सलाह निकिता कर। सो हक़ीक़त में जॾहिं असां पंहिंजे फ़र्ज़नि ते पूरा उतरंदा उन्हनि ते सही हलंदा तॾहिं असांजो जीवन बढ़ंदो आहे। इन करे असांजी सोच असांजो अमल असांजो कर्म उहो शादी में अॾण जो हूंदो आहे। सभिनी खे बणाइण जो हूंदो आहे छॾण जो कंहिंखे हूंदो ई न आहे। छॾण जो हुजे सभई त्यागी थी वञे पोइ शादी छो करे। ॻाल्हि सॼी जेका बि हूंदी आहे अॾण जी हूंदी आहे पर अमल छॾण जो हूंदो आहे। ऐं इन करे राजा हुजे राणी हुजे लक्ष्मी हुजे देव हुजे उहे सभु ॾियण वारा हूंदा आहिनि वठण वारा थोरे हूंदा आहिनि भिखारी थोरे हूंदा आहिनि उधाता हूंदा आहिनि। ऐं पोइ जेकॾहिं असां उन फ़र्ज़नि ते पूरा उतरंदा त पोइ असांजो जीवन बढ़ो।
ऐं जेका शुरूआत थींदी आहे उहा बि जेको पहिरियों बुक भरबो आहे उहो पंडित ब्रह्मा या कंहिं चङे खे ॾिनो वेंदो आहे, जंहिंजो मक़सदु आहे असांजे जीवन जो जेको ॾियणु हुजे उहो धर्म नीति सां हुजणु खपे। उहो असांजो ग़लति न हुजणु खपे। जीवन जो ॾियणु भई ईअं न आहे कंहिंखे बि ॾेई छॾूं कुझु बि करूं, लेकिन असां जेको इज़त शान मान संस्कार गुण बहितरी उहे जेके बि ॾियूं उहो असांजे धर्म सां नीति सां मान सां मर्यादा सां इज़त सां शान सां हुअणु खपे, जंहिंसां असांजी इंसानियत असांजी बहितरी असांजी चङाई अॻिते अचे। इहे बि न आहे असां कुझु ॾियण जे लाइ कुझु ग़लति पासे ॾेई छॾूं, ग़लति कुझु करे छॾूं, अहिड़ो बि असां पंहिंजो पाण खे बचाए करे रखूं या कंहिंजी लाइक़ करे ॿिए सां कुझु करे छॾूं, इहे बि न आहे। यानी पंहिंजो पाण खे सही नीति ऐं मर्यादा सां हलायूं, बहितरी सां हलायूं, इंसान बणिजी करे हलायूं, मनमानी करे न। ऐं असां राजा ऐं राणी त थियासीं, पर वॾनि जे लाइ असांजी इज़त केतिरी रही जेका बि आहे। छा पंहिंजे वॾनि खे असां राजमाता बणाए करे रखियोसीं? हलो राजा थियासीं त उन्हनि खे राजमाता बणायोसीं, या उनखे बर्तन धोइण ते विहाए छॾियोसीं? असां छा कयोसीं? असां वॾनि खे इज़त केतिरी ॾिनीसीं? पंहिंजे पीउ खे इज़त केतिरी ॾिनीसीं? ॾाॾनि खे इज़त केतिरी ॾिनीसीं? घर वारनि खे इज़त केतिरी ॾिनीसीं? ऐं जेकॾहिं असांजा दोस्त साथी या धर्म नीति में सभु बराबरि हूंदा आहिनि, पखी पशु इंसान सभु दोस्त साथी सभु असां सभिनी सां केतिरो बहितर व्यवहार कयोसीं। राजा जो कमु आहे सभिनी जी संभाल करणु, हिकिड़ी थोरी आहे पंहिंजी छॾो मुफ़ात पर थोरी आहे पंहिंजे घर खे ठाहींदो। जेकॾहिं राजा छड़ो पंहिंजे घर खे बणाए त पोइ राजा काॾो रहंदो? जेकॾहिं सभिनी संभाल कंदो राम खे अॼु बि सभु राजा चवंदा आहियूं, राजा रामचंद्र भॻवान की जय सभु चवंदा आहियूं। उनजो कारण सभु संभाल के इन करे राजा चवंदा आहियूं, भॻवान तॾहिं बि राजा चवंदा आहियूं। पर अयोध्या राम को कई गुना वधीक राज पावर ताक़त उहा त रावण खे हुई। असां कॾहिं रावण खे राजा करे थोरे पुकारियो आहे। रावण जो नालो सही रावण खणंदा कॾहिं रावण अॻो पोइ ॿियो कोई लफ़्ज़ बि कोन ॾींदा। राम खे त असां खोड़ लफ़्ज़ ॾींदा आहियूं, कॾहिं भॻवान चवंदा आहियूं, कॾहिं रामचंद्र चवंदा आहियूं, कॾहिं कुझु चवंदा आहियूं, श्री राम चवंदा आहियूं, भले छा छा चवंदा आहियूं। पर असां रावण खे कहिड़ा ॿिया लफ़्ज़ ॾींदा आहियूं? कुझु बि न। छाकाणि त राजा बेशक उहो तमामु वॾो हो, पर मान मर्यादे सफ़ा उबतड़ रहियो, उन कुझु कयो ई न, पंहिंजे ॿियनि खे चीरे फाड़े पूरो करे छॾिजे। जिते मुफ़ाद हूंदो, जिते स्वार्थ हूंदो, जिते ॿियनि खे तंग करणु हूंदो, परेशान करणु हूंदो, त राजा ई न हलंदी। उते पंहिंजो पाण विद्रोह अची वेंदो, पंहिंजो पाण सां पंहिंजो पाण खां नियतन ख़राबु थी वेंदो। तंहिंजे करे राजा जो मक़सदु आहे या राणी जो मक़सदु आहे सब जी संभाल करनि, सब जी केयर करनि, सब सां बहितर व्यवहार करनि। ऐं सिर्फ़ु उनजो फ़र्ज़ु न आहे पहिरियों ॻाल्हि हली त वॾनि खे नंढनि खे ॾिसी करे सुधरंदा आहिनि, छिकंदा आहिनि घणा। असां पाण कुझु बि कंदासीं, लेकिन ॿारनि जो थोरे बर्दाश्त करे सघंदा, उहो कुझु ग़लति करे। त जेके उहे राजा ऐं राणी थिया आहिनि उहे पाण थोरे थिया आहिनि, असां उनखे बणायो आहे। उहे पाण बि कोन्हे थिया,
चङा त राजा राणी को पाण थोड़े थींदो आहे, वॾा उनखे बड़े न जेको हूंदो राजा हूंदो अॻु में उहो पंहिंजे पुट खे या कंहिंखे राज ॾींदो त उहो राजा थींदो न, सदाई राजकुमार रहंदो न, छा कंदो। तंहिंजे करे उन्हनि खे राजा ऐं राणी असां कयो आहे छा, उनखे बणाए करे रखियो आहे। उन्हनि खे उहे पावर ॾिना आहिनि, उनखे सम्झ ॾिनी आहे, हलाइण जो तरीक़ो ॾिनो आहे, उहे संस्कार ॾिना आहिनि, उहे गुण ॾिना आहिनि। उहे त वॾनि जो कमु आहे, ॿारनि जो कमु थोरे आहे। ॿार पंहिंजा फर्ज़ तॾहिं पूरा कंदा जॾहिं असां उन्हनि खे पंहिंजा उहे गुण ॾींदासीं, उहे सम्झ ॾींदासीं, संस्कार ॾींदासीं, उनखे ओड़ो बणाईंदासीं। असां उन्हनि खे ओड़ो बणाए रखियो आहे, असां उन्हनि खे कयो आहे। तंहिंजे करे उहे बि असांखे तॾहिं बणाए रखंदा जॾहिं असां उहे गुण उन्हनि खे ॾींदासीं, उहे संस्कार उन्हनि खे ॾींदासीं, उहे बहितरी उन्हनि खे ॾींदासीं, उहे सिखियाऊं उहे उन्हनि खे ॾींदासीं। जेकॾहिं ॾींदासीं त पोइ उहे हलंदा। तंहिंजे करे असांखे पंहिंजे ॿारनि खे पहिरियों ई सम्झाइणो हूंदो आहे, पहिरियों ई सेखारिणो हूंदो आहे त अॻिते हली करे तव्हांखे हिकिड़ो बहितरीनु इंसानु थियणो आहे, चङो थियणो आहे। जॾहिं तव्हां ते फर्ज़नि जो ताज मथे ते अचे त पोइ उहो लहणु न खपे, पोइ उहो हुजणु खपे। छाकाणि जॾहिं ताज लहंदो आहे, कोई राजा लहे उन लाइ चङो थोरे थींदो। तंहिंजे करे शादी जो मौक़ो ॻाल्हि अॾण जी हूंदी आहे, पर अंबल छॾण जो हूंदो आहे। ऐं उहो बि छॾणु जेको आहे धर्म सां, नीति सां, चङे खे मान सां, मर्यादा सेखारींदो आहे। धर्म त ॾियणु माना जेका बहितरी आहे, धर्म कोई ग़लति हूंदो ई न आहे, कोई ग़लति सोच ॾींदो ई न आहे, ग़लति करण ई न ॾींदो आहे। यानी असांखे जीवन में मान, मर्यादा, इज़त, शान सां हलणो आहे, रहणो आहे। ऐं जेकॾहिं उन सां रहंदासीं त पोइ असां पाए सघंदासीं। छाकाणि त असां इंसान जेके बि आहियूं, असांजे मालिक जी एॾी वॾी रहमत आहे जो असां कुझु बि करे सघंदा, कुझु बि बणिजी सघंदा। लेकिन असां थोरो थोरो सम्झी करे हलूं। हिकिड़ी कहाणी आहे, कहाणी आहे, पोइ आहे या न आहे उन सां मुंहिंजो कोई वास्तो कोन्हे, लेकिन कहाणी दमदार आहे, वरी कमाल जी आहे। कहाणी आहे तो जॾहिं ब्रह्मा सृष्टि थिया ई पए त उन वक़्तु जेके जेके जीव उन पैदा कया पए थींदो, हर कंहिंखो पुछंदो तोखे कहिड़ी नेचर जा, तोखे छा खपे, तोखे कीअं रहणो आहे। पोइ शेर आयो, चए मूंखे बहादुर ॾे, कोयल आई मूंखे मिठो ॿोलण ॾे। हर कंहिं पंहिंजे पंहिंजे हिसाब सां उहो सभिनी खे ॾींदो पियो। कंहिंखे कुझु कहिड़ी नेचर ॾिनई, कंहिंखे कहिड़ी नेचर ॾिनई, पंहिंजे हिसाब सां ठही थो ॾींदो वियो। उहो जॾहिं इंसान जो वारो आयो तो उनको पूछे, चए हाल तोखे छा खपे? तो इंसान पैदा थियो अॼु ताईं ओड़ी नेचर आहे। उनको जीअं पुछे तोखे छा खपे, उन चए जेको तोखे वणे बसि उहो ॾे, न सघे जेको तोखे सही लॻे उहो ॾे। ऐं अॼु ताईं इंसान जी उहा नेचर आहे। जंहिं महिल जेके चवंदा आहिनि, चवंदासीं जीअं तूं चवे, जेको तूं चवे, अॼु ताईं वांदा, जेको तव्हां चओ उहो सही आहे। चवण जे लाइ त जंहिंखे चओ पहिरियां लफ़्ज़ इहो चवंदो, इंसान जी नेचर। कोई बि वॾो पुछे जेको तव्हां चओ, जेको तूं चए, त साम्हूं बि बिरबाओ। जीअं पुछे तव्हांखे छा खपे, जेको तव्हां चओ, जेको तव्हांखे सही लॻे उहो असांखे ॾियो। चवां मां सभई जेके जुड़े में आहियां जीवन मां सभिनी खे पंहिंजी पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदो पिया। जेको जेको चए थो, तव्हां बि जेको चओ उहो तव्हांखे ॾियां। चए न सही, जेको तूं चए बसि, जेको तोखे सही लॻे बसि उहो सॼे लाइ सही आहे। उहो पंहिंजी नेचर वारो।
तो फिर मां साम्हूं उन बि चए ठीकु आहे तव्हां सभई सन्यासी थियो वञी उन बि तव्हां सभई सन्यासी थियो जेके आहियो हाणे सभिनी जो मथो फेरियो इंसान जो भाॼी त इंसान जी वॾे वीचारा पहिरियों चवंदो सही जेको तूं चए वरी उनखे चओ छो असां कुझु त ख़्यालु कर जेको चओ वरी फेराए करे भनाइण पंहिंजी जी कंदो ॿिए जी ॿुधो किथे अॼु ताईं कंदो उहो ई आहे जेको पंहिंजी मर्ज़ी हूंदी अथसि लेकिन चवंदो ॿिए खे जीअं तूं चओ उन बि चओ जेको तव्हां चओ महिरबानी बि चओ सन्यासी थियो असां सन्यासी थियूं बाक़ी पैदा छो थियासीं पर पैदा ई न थियो पोइ जहिड़ा आयासीं ओड़ा पोइ पहुचा केंदासीं को त हुजो ई न तंहिंजे करे कुझु त ख़्यालु कर न महिरबानी चओ ठीकु आहे भले अॻे रस्ती थियो सभिनी चओ ठीकु आहे इहो सही आहे पोइ इहो थींदो और दिमाग़ जी ॻाल्हि खोपड़ी सही थी विया एतिरे में पोइ जेके देव देवता हुया सभई फिरी आयसि चवंदी जेकॾहिं हिकु गृहस्थी थींदा इहे त सभु असांखां बि वधंदा छाकाणि घर हूंदो परिवार हूंदो ॿार हूंदो संसार हूंदो हे त सभु कुझु हूंदा ऐं हे दिमाग़ी तरह बि ॾाढा होशियार न कोई तपस्वी हूंदो कोई मंदरु हूंदो कोई चङी जॻह हूंदी कोई शेवा हूंदी कोई भाव हूंदो हे जिथे हूंदा कमाए करे पंहिंजा हिसा बि ॾींदा इन करे उते बि लॻेंदा इन करे हुननि शुरूआत ई धर्म जे नाले ते ॾियण जी कई पहिरियों ई गोथरी ॾेई छॾी अथनि भई चङे पासे ॾे मान मर्यादा सां हलंदासीं धर्म सां हलंदासीं तंहिंजे करे उते जेका तपस्या थींदी जेके तपस्या कंदा जेके खाईंदा पींदा हिन जो सॼो भाग त हिननि खे हिक खे मिलंदो इन करे हे घड़ी खनि सुबुह जो न सुबुह शाम नाम ध्यानु कंदा सो हक़ीक़त में इहे त हिते बि स्वर्ग में हूंदा अॻिते बि स्वर्ग में हूंदा ॿई चार हिन जा थियंदा जेके बि आहिनि तंहिंजे करे इहे त असांखां बि घणो वधंदा तंहिंजे करे हिन जेका नीति रवाज जेको बि ठाहींदा पाण दिमाग़ी तरह ॾाढा होशियार आहिनि हे अहिड़ा कंदा हिते बि स्वर्ग में रहंदा उते बि स्वर्ग में रहंदा तो ब्रह्मा चई ॾिस मां हिनखे चयो भई जेको तव्हांजी मर्ज़ी जेको चाहे उहो तव्हां थियो तूं चओ जीअं तूं चवे पर वरी ॿिए दफ़े ॻाल्हि उहा कयूं जेका उन्हनि खे पसंदि आई मां जेके ॿुधऊं मां चयो मां सन्यासी थियो ओड़ी महिल मूं फेरे वेही रहिया चई ॿियो कुझु कर मां जी ॿुधऊं मां जी ॿुधी न थी करे न इन करे जेकॾहिं इहे मान मर्यादा सां हलंदा दान पुण्य सत्कर्म चङाई बहितरी सां हलंदा थोरो थोरो इहे कंदा त हक़ीक़त घर परिवार संसार घुमण फिरण हिन खे मान मर्यादा एतिरो मिलंदो जे हिते बि ख़ुशि हूंदा अॻिते बि ख़ुशि हूंदा पर जेकॾहिं उनते अमल कंदा त पोइ इहे फलंदा फूलंदा हिक ॿिए जी इज़त हूंदा संसार खे रोशन कंदा पर जेकॾहिं जी हाणे मां चयोमांसि सन्यासी हो चयो जेको तूं चयो कंदासीं पंहिंजी मर्ज़ी सां जॾहिं इहे अमल न कंदा छड़ो मनमानी कंदा पहिरियों इहे शादी जी महिल सभई ख़ुशि हूंदा उनको पाण धिका खाई वारे मोती ईंदा हिक ॿिए सां एॾा तंग हूंदा जो हली न सघंदा इहे सभु पोइ हिक ॿिए सां पार बि पूरा थी वेंदा पाण धिका खाई वारे मोती ईंदा मूंखे जान छॾाए असां फाथाऊं अची असांखे छा करूं सो हक़ीक़त में असां इंसान जेके बि आहियूं असांजी सोच आला हूंदी आहे इन करे असां शादी जे मौक़े खे मल्हाईंदा बि आहियूं त ॻाल्हि अॾण जी कंदा आहियूं पर अमल छॾण जो कंदा आहियूं छाकाणि त असांखे पतो आहे जेकॾहिं छॾींदासीं उन वचन ते हलंदासीं धर्म नीति ते हलंदासीं बहितरी ते हलंदासीं त पोइ असां हिते हुजूं या उते हुजूं असां अॻु में ई स्वर्ग में हूंदासीं असां संसार खे स्वर्ग बणाए छॾींदासीं छाकाणि जो कंहिंमें कोन्हे असां कंहिंखे बि ॾिसंदासीं कोई केतिरो वॾो तपस्वी हुजे कोई नागो हुजे कोई कुझु हुजे जहिड़ी तपस्या करे उते ई हूंदो असां गृहस्थी जेके बि आहियूं असां घर हूंदो परिवार हूंदो संसार हूंदो पैसो हूंदो पदारत हूंदो माल हूंदी मिल्कियत हूंदो इज़त हूंदो शान मान हूंदो घुमण हूंदो
असां सभ खां वधीक हूंदासीं। असांजी ख़ुशी ऐं ख़ुशहाली जो कारण सिर्फ़ इहो हूंदो आहे जेको जॾहिं शादी थींदी आहे पहिरियों खे ॻोथरी ॾिनी वेंदी आहे धर्म जे नाले ते ॾे। जेकॾहिं असां थोरो बि कुझु ॾींदासीं कंहिं मंदर में ॾींदासीं, उते जेको वक़्तु तपस्या नाम ध्यानु सिमरन चङो हलंदो रहंदो, जेको मंदर जे ध्यान में ॾींदासीं उनजो भाग सदाई असांखे मिलंदो रहंदो। जेतिरा उते तपस्या कंदा रहंदा ईंदा रहंदा, छाकाणि त असांजो कुझु न कुझु लॻियल आहे, असांखे बणाइण में कुझु बणायो आहे उते। तंहिंजे करे जेसि ताईं मंदर त सदाई हलंदो रहंदो, तंहिंजे करे उहो भाग असांखे सदाई मिलंदो रहंदो। कोई तपस्वी हूंदो, कोई साधू हूंदो, कोई भिखारी हूंदो, कोई कुझु हूंदो, असांखे ॾींदासीं थोरो खाधो, पर जेतिरो तपस्या कंदो उनजो कई गुना फल असांखे बि मिलंदो रहंदो, छाकाणि त असांजी संभाल कई आहे, उनखे जीअरो रखियो आहे, उनखे हलायो आहे। कोई शेवा हूंदी, कोई भाव हूंदो। असांजे जीवन में सुबुह शाम उन सचे साईं जो सिमरन हूंदो, नाम ध्यानु हूंदो। सुबुह शाम थोरो वक़्तु नाम ध्यानु करे गुण ईंदा, इख़लाक़ ईंदा, जुरियत हूंदी, सभु मिलंदो, असां त कई गुना बहितरी तरफ़ वधंदासीं। यानी थोरो करण सां असांखे एतिरो पुण्य ऐं बहितरी मिलंदी जो असां जेतिरो हिते सुख रहंदासीं कई गुना वधीक उते सुखी रहंदासीं। ॿई पासा हूंदा। इन करे जेका ॻोथरी ॾिनी वेंदी आहे उनजा ॿ वॾा कमाल आहिनि। हिकु त संसार में असां ॾियणु सिखूं, मान मर्यादे ते हलणु सिखूं, हर खे इज़त शान मान पंहिंजे वॾनि खे बणाए रखूं, पंहिंजो पाण खे राजा ऐं राणी बणाए करे रखूं, ॿारनि खे ओतिरा संस्कार ॾियूं, सभ सां बहितर वहिंवार कयूं। राजा ऐं राणी जो कमु छा हूंदो आहे? भिखारी थोरे हूंदा आहिनि, उहे सभ सां बहितर हलण वारा हूंदा आहिनि। न सिर्फ़ु बहितर हलण वारा हूंदा आहिनि पर सभखे बहितर हलाइण वारा हूंदा आहिनि। घर हुजे, परिवार हुजे, संसार हुजे, हर हिकु सही रस्ते ते हलाइण वारा हूंदा आहिनि। यानी सॼे जीवन में उहो हलाइण जो तरीक़ो हुजणु खपे, हलण ऐं हलाइण ॿई हुजणु खपनि। ऐं जॾहिं असांखे ॾियण जी आदत पइजी वञे त ॾींदे ॾींदे असां इंसाननि जो जेका सोच हूंदी आहे उहा असांजे जीवन खां बि अॻिते हूंदी आहे। भई जॾहिं ज़िंदगी ख़तमु थिए असां वेंदासीं, मरंदासीं, जॾहिं संसार में वेंदासीं, भई असांजो पूरे जिस्म खे ई साड़े छॾींदा, हॾियूं बि न हूंदियूं, त पोइ बि असां ज़िंदगी चाहींदा आहियूं त अॻिते वही कुझु मिलंदो, अॻिते स्वर्ग मिलंदो, यानी असां ॼाम हूंदासीं। यानी छॾे छॾे असां एतिरो त बहितर थींदासीं, असांजा गुण एतिरा त हूंदा जो असांखे इहा बि परवाह न हूंदी असां हिते हुजूं या हुते हुजूं, असां एतिरा गुणवान, एतिरा चङा, एतिरा श्रेष्ठ बणिबासीं। ऐं छॾे छॾे उनखे चयो वेंदो आहे अञा ॾे, अञा ॾे, भरे करे ॾेसि। जॾहिं छोकिरी खे ॾिनो वेंदो आहे त जॾहिं वेंदे वेंदे असां संसार छॾूं बि सही, असांखे छॾण जी एतिरी आदत हुजे, असांखे बिल्कुलु बेफ़िक्र हुजे हिते हुजूं या हुते हुजूं, असां खिलंदे खिलंदे पंहिंजो छॾे करे ॿिए चांद ते पहुची वेंदासीं, मालिक जी रहमत ई पहुची वेंदासीं। यानी असांजो एतिरो अमल यानी असांजो जीवन एतिरो श्रेष्ठ, एतिरो ऊचो, एतिरो बहितर, एतिरो गुणवान, एतिरो चङो हुजणु खपे जो असां जहिड़ा हिते रहूं ऐं खिलंदे खिलंदे छॾे करे पंहिंजो पाण खे मथे में पहुचाए वञूं, असांजो अहिड़ो जीवन हुजे। तंहिंजे करे शादी जो मौक़ो हक़ीक़त में सोच अॾण जी हुजे पर अमल छॾण जो हुजे। सोच अॾण जी, असांजो घर बहितरीनु हुजणु खपे। सोच अॾण जी, असांजे वॾनि जी इज़त हुअणु खपे। सोच अॾण जी हुजे त असांजो ॿारनि जा संस्कार गुण उहे सभु बहितरीनु हुजणु खपनि। सोच अॾण जी हुजे, असांजो साथ, असांजी दोस्ती, रिश्तेदारी सभु कुझु बहितरीनु हुजणु खपे। सोच अॾण जी हुजे, असांजो कारोबार, उथी वेठी, तौर तरीक़ो, अंदाज़, उहो सभु कुझु बहितर हुजणु खपे।
सोच अॾण जी हुजे, असांजो मंदर दान पुण्य सत्कर्म बहितरी चङाई सब सां बहितर वर्ताव, उहे सभु ऊचा हुजण खपनि। पर ॻाल्हि छॾण जी हुजे त मूंखे सभु कुझु कंहिंजे लाइ सभु खे बणाइणो आहे, पंहिंजे मुफ़ाद और स्वार्थ में अटकी रहे भेण। इन करे राजा जो कमु छा हूंदो आहे, इन करे घोच राजा ऐं राणी राजा जो कमु छा हूंदो आहे, उनजो कमु ई हूंदो आहे सही कमु सभु कुझु थिए लेकिन ग़लति थियण न ॾे। मुंहिंजो कमु ई हूंदो आहे करप्शन ते, ग़लति ते, पाप ते, ग़लति तरीक़े ते, कानून जे उबतड़ उन ते कंट्रोल हुजणु खपे। यानी जीवन में चङाई ऐं बहितरी भलाई सभु चङाई असांजे जीवन, पर कॾहिं बि ग़लति पाप ऐं ग़लति चीज़ न हुजणु खपे, कंहिं ग़लति न करे, न थियण ॾे, न करण ॾे। ऐं जेकॾहिं इहा उन ॻोथरी जी समझ असांजे जीवन में अचे, असां पंहिंजे जीवन खे कुझु बि बणाए सघंदा, असां पंहिंजी ज़िंदगी कुझु बि ठाहे सघंदा। ऐं जेकॾहिं असां थोरो उन ते थोरो पंहिंजो पाण ते, ऐं वैसे बि असां ग़लति चीज़ खे चङो सम्झंदा ई काथे, असां पाण कुझु बि ग़लति इस्तेमालु कयूं ठीकु आहे, पर ॿार खे काथे ॾिसी सघंदा। असांजो ॿार कोई ग़लति करे, ग़लति रस्ते ते हले, ग़लति तरीक़ो अपनाए, असां बर्दाश्त काथे करे सघंदा। ॿार जी थोरी गिला न ॿुधी सघंदा, यानी असां ज़हनी तौर ते नथा चाहियूं। अच्छा वैसे भी असां पंहिंजे जीवन खे बि ॾिसंदासीं, असां कुझु ग़लति कंदा हुजूं या ग़लति इस्तेमालु कंदा हुजूं, या कुझु बि ग़लति चीज़ असांजे जीवन में हुजे, उनखे असां कॾहिं चङो करे पेश कयो आहे छा, भई चङो चीज़ मां कंदो पिया, चङी चीज़ वरिती, असां कॾहिं मुंहं सां चयो आहे छा? कंहिं बि ग़लति चीज़ खे अॼु ताईं असां चङो साबित करण जी कोशिशि बि कोन कंदा। भई कोई बाप हुजे, कोई ग़लति चीज़ हुजे, कोई ग़लति अमल हुजे, असां हुनखे चई सघंदा आहियूं मां चङो कयो आहे, या सुठी चीज़ आहे मां अपनायो थो। बाद चवंदो यार आदत आहे, संसार सां हलणो पवंदो आहे, माहौल सां हलणो पवंदो आहे। हा उसर केतिरा बि ॾेई सघंदा आहियूं, उहा हिकिड़ी अलॻि चीज़ आहे। उनजे लाइ तरीक़ा केतिरा बि अपनाए सघंदा आहियूं, यार मां हिन जे करे कंदो पिया, कंपनी जे करे कंदो पिया, वेहण जे कंदो पिया, कुझु बि चई सघंदा आहियूं, पर इहा चीज़ चङी आहे उहो असां न चवंदासीं कॾहिं बि। इहा चीज़ बहितर आहे असां उहा कॾहिं न चवंदासीं। तंहिंजे करे घर खे बणाइण जे लाइ उनजी शुरूआत राजा ऐं राणी सां थींदी आहे, ऐं उते असांखे पंहिंजा पंहिंजा सभिनी खे फ़र्ज़ निभाइणा आहिनि। जंहिंखे राजा ऐं राणीअ सां बणायो आहे त छा उनखे राजा ऐं राणी रहण ॾिनो आहे? असांखे यादि रखणु खपे। उहो आमतौर मां त खेलंदो आहे, कॾहिं को मां ॾेईंदो आहे सो छा आहे मां अकेली आहियां, या मिसाल तौरु हाणे मां पोड़ी थी आहियां, सो मुंहिंजो छोकिरो जवान वेठो आहे जेका, हाणे नूंहुं अचे, घर में को रोटी वारो कोन्हे, जेको बि अचे कुझु, मां त पहिरियों पुछंदो आहियां नूंहुं घुराए थी, नौकराणी घुराए थी, ॿिनी बजे छा कमु थी? जॾहिं सोच ई अचणी आई आहे भई थोरो फुल्का पचाइणा आहिनि, बासण मारणा आहिनि, इहो कहिड़ो तरीक़ो आहे? घुराए त नूंहं खे चङे नमूने त घुराए, सच सच घुराए, नूंहं खपंदी थी, नौकराणी खपंदी थी, मां आम तौरु चवंदो आहे। सो हक़ीक़त में उनखे असां बढ़ाए रखियो आहे, उनखे असां समझ पावर उहे सभु ॾिनानी। ऐं जेको राजा थियो उनखे बि सम्झणु खपे त उन पंहिंजे माउ पीउ खे महाराज ऐं राज राणी बणाए करे रखियो आहे, वॾनि खे ओतिरी इज़त ॾिनी आहे। जेकॾहिं असां ॾिसूं जॾहिं कोई राजा पंहिंजे पुट खे गदी ॾींदो आहे त पोइ राजा हूंदो आहे त वॾो त महाराज थी वेंदो आहे, हुनखे महाराज चयो वेंदो आहे, हुनखे राजा चयो वेंदो आहे, पुट खे राजा चयो वेंदो आहे।
जॾहिं उहो राज ॾींदो आहे त पाण महाराज बणिजी वेंदो आहे। डिग्री अञा वधंदी आहे, कोई घटि बि थोरी आहे। जेसि ताईं राणी हूंदी आहे एसि ताईं त राणी आहे। जॾहिं राणी पंहिंजे पुट खे ॾींदी आहे, नुंहुं खे ॾींदी आहे, उहो पाण त राजमाता बणिजी वेंदी आहे न, पोइ राणी खां वेंदी थोरी आहे। उहा कोई बर्तन थोरी धोइण वारी नौकराणी थोरी बणिजी वेंदी आहे। त उन खे असां राज राणी महाराज वॾनि खे पंहिंजी इज़त जो शान मान उहो बरक़रार रखियो आहे, छा कयो आहे? ॿारनि खे असां ओतिरा संस्कार गुण छा उन्हनि खे अॻिते असांखे राजकुमार बणाइणो आहे। जेके बि आहिनि उन्हनि खे असां संस्कार कहिड़ा ॾिना, छा ॾींदासीं? राजा जो कमु छा आहे? भई अॻिते जेको वरी राजा ई हलनि खे तयारु करणु, ऐं जेको उनजो साथ हुजे, संगत हुजे, आम पिड़जा हुजे, पखी हुजे, पशु हुजे, सभु जी संभाल करणु, सभ सां बहितर वर्ताव करणु। इन करे असां धर्म करे सघंदासीं। पखी को वेंदे पशु ते असांखे सॼी शेवा सेखारी वेंदी आहे बचपन में ई। अॼु बि असां पाटरा भरे रखंदासीं कंहिं पशु खे, पखी खे अॼु बि असां कुझु न कुझु गाह ॾेई छॾींदा आहियूं। मुंहिंजो मक़सदु आहे इंसान उहो असांखे फ़र्ज़ु रखियलु आहे सभिनी संभाल करणु। तंहिंजे करे हक़ीक़त में असां इंसान जेके ई आहियूं, असां पंहिंजो पाण खे बणाईंदा ज़रूरु, ऐं कॾहिं बि असांखे थोरी सम्झ अची वेंदी आहे। ऐं असां हक़ीक़त में सभिनी खां ऊचा आहियूं जेके इंसान आहियूं। गृहस्थ जीवन असांजो एॾो बहितरीनु आहे। कोई कुझु बि चवे, कोई तपस्वी आहे, कोई योगी आहे, कोई कुझु बि आहे, कोई केतिरो बि आहे, उहो असां सां थोरे पहुचंदो। उहो पंहिंजी जॻह ते वेठो हूंदो। कोई सॼी ज़िंदगी तपस्या में ॾींदो, कोई पंहिंजो पाण खे जोगी इज़त ई बणाए छॾींदो, सॼी ज़िंदगी पंहिंजे लाइ छा छा कंदो, पूरी करे छॾींदो। असां त घुमंदे फिरंदे मालिक खे पाए सघंदा आहियूं। असांखे त एॾो वॾी पावर ॾेई छॾियो आहे। असां त घुमंदे फिरंदे थोरो नाम ध्यानु सिमरन कयूं ऐं थोरो चङे नमूने हलूं, असांजो त जीवन बणिजी वेंदा पंहिंजो पाण। तंहिंजे करे मालिक असां सभिनी ते एॾी वॾी किरपा कई आहे त असां ओड़ा बणिजी ॾेखारियूं। ऐं उनजे लाइ एॾो वॾो को कमु बि कोन्हे। हक़ीक़त में असांखे तमामु सवलो कमु आहे। असां थोरो छड़ो पंहिंजो पाण ते हलायूं। ॻाल्हि असांजी अॾण जी हुजे, असांखे संसार में कमु छॾण जो हुजे। जॾहिं असां छॾणु सिखंदासीं त अॼु ई पंहिंजो पाण रहंदो आहे। ऐं वैसे बि उहा हिकिड़ी सिंधी जी कहावत आहे, भई अॾण जो हक़ु उन खे आहे जेको छॾणु सिखे। जेकॾहिं छॾणु न सिखे त पोइ अॾण जो हक़ बि कोन अथसि। छाकाणि जेकॾहिं अॾण जो हक़ु उनखे आहे जेको छॾणु सिखे, जेको अॾींदो ऐं जेकॾहिं छॾणु सिखंदो, कंहिंसां हलंदो, कंहिंखे ॾींदो, त बिल्कुलु बेफ़िक्र हूंदो। न त थोरो बि किथे लोॾो हूंदो, टेंशन, तनाव, परेशानियूं एॾियूं सिर में हूंदा जो पंहिंजी ज़िंदगी ईअं ई पूरी करे छॾींदो। असांखे छॾण जी आदत न हुजे न। उहो केतिरा माण्हू ज़िंदगी को हथ धोईंदे ऐं टेंशन में पंहिंजो पाण खे मेंटल थी था ॾींदा आहिनि। एतिरो घणो कुझु हूंदो अथनि, थोरो कोई खाई वेंदो अथनि, खणी वेंदो अथनि, उहे एॾा परेशान थी वेंदा आहिनि जंहिंजो अंदाज़ु कोन्हे। उहो केतिरा वेंदा आहिनि, जॻह हूंदी आहे न, त 20,000 फुट जा बंगला हूंदा अथनि, उहो हिकु अधु फुट ते जहिड़ो हूंदो अथनि, एॾा टेंशन में अची वेंदा आहिनि, बीमार थी मरते मां ॾिठा थी। हक़ीक़त में एॾा छॾण जी आदत न हूंदी अथनि। हाणे हिकु फुट जे करे जेको 19,000 छॾे करे मरी वञो त केरु पवंदो? हाणे वियो छा? वियो हिकु फुट, 19,000 5 ॾींहं पोइ बि वेंदो मरी वियो। कहिड़ो तरीक़ो आहे? तंहिंखां हिक खे छॾे करे 19 पंहिंजा पोइ बि अथसि न। तंहिंजे करे थोरी थोरी ॻाल्हि ते भाई एॾा मर्द टेंशन में तनाव में अलाए कहिड़ा ॾिठा थी। थोरो कुझु लोॾो ईंदो अथनि, जॾहिं पंहिंजो हाल केॾे लखे किरोड़े पिया हूंदा अथनि, को कुझु हज़ार या कुझु लख खाई वेंदो अथनि, एॾो तनाव हूंदो अथनि जो पंहिंजो पाण खे डॉक्टर जे हवाले करे छॾींदा आहिनि। खोपड़ी में कढी न सघंदा आहिनि। ऐं जेकॾहिं हक़ीक़त में थोरे छॾण जी आदत हुजे त वॾे कमाल जी चीज़। उहो बात छॾण जो शौक़ु हुजे। हे मां त पप्पू आहे न, मुंहिंजो सौटु हाणे गुज़ारे विया वेझो, कंहिं मां सां गॾु हूंदा, पोइ उहो कंहिंसां जहिड़ो कंदो ई कोन।
जेको कारोबार भी पंहिंजो ठीक ठाक हुयुसि, रिश्तेदार ईअं ठीक ठाक माना चङो भलो अमीर हो, पर जेको कोई पैसा खाई वेंदो हुउसि उनखे तो यार ठीकु आहे, हाणे तुंहिंजी ॻाल्हि तो अथई, मुंहिंजी ॻाल्हि अथई, मूंखे ॿिया कमु करण ॾे जेके बि आहिनि, बसि तव्हांखे न कंदो। कोई चवेसि यार कोई चवंदो भई छो कंदो पिया, यार जहिड़ो झगड़े में फैसलनि में जेॾो मुंहिंजो टाइम वेंदो न सां वेंदा आहियूं उनको अॻु में मां अॻु में कमाए वरितुमि, जेको बि आहे मूंखे खोड़ मिली वेंदो, उहो कंहिंसां झगड़ो न कंदो। सुबुह जो पिरपा जो उथी करे पंहिंजो दुकानु खोले वेही रहंदो, दुकान बि चई 5 बजे खोलंदो, सुबुह जो कोई पापे वारो अचे त उहो बि वठी वञे। उहे सियारो हुयो त हाणे अमीर बि ॾाढो, इनजी नज़र बि ॾाढी हूंदी आहे, जेके उबता माण्हू हूंदा आहिनि ए बि सुबुह जो ॾाढो वेठो, एतिरे में हिकिड़ा आयसि, अची करे किडनेप करे अगवा करे खणी वियसि। हाणे सभिनी चयो अगवा थी खणी विया अथसि, ऐं किडनेप थी वियो, सभिनी जो दिमाग़ हो पियो। ऐं 2 ॾींहंनि खां पोइ वरी साॻियो दुकान ते वेठो थियो, जेको आयुसि से काॾे वई चए हाणे चवंदो मूंखे खणी विया अगवा करे विया, पुछण वारे जो तव्हां तो लॻी वेंदो, वरी हथो ख़र्चा ॿिया थींदा, सभिनी यार घुमण जो मां त वयुमि थी करे पहुची आयो, काॾे वयो बि न, मां पंहिंजे कम सां वयुमि। चए न त पुछण वारा मिट माइट वरी ॿीड़ा टपर त उहे खाई वेंदा जेके बि आहे, इन करे कंहिंखे चई ई न। हक़ीक़त उते जे वियो तो धाड़ेलनि खे चए यार ॾिसो न तव्हां मूंखे खणी त आया हुए, ज़ाहिर आहे मुंहिंजा पोयां बि लॻंदा, तव्हांजे विच में ईंदा, हाणे जेके विच में ईंदा अधु को वधीक त उहे खाई वेंदा, ॿिया टपर विच में, तंहिंखां डायरेक्ट पाण में ॻाल्हाईंदा जेको बि आहे छा कमु थो जेको खपंदो अथव मां सां ॻाल्हायो, जेको बि आहे भई पाण में ठा कंदा आहिनि। तव्हांजा बि अजायो पैसा वेंदा, एतिरा मिलंदा बि कोन, पोयूं तव्हांजी पुलिस पवंदी, तंग थींदा वे, अजायो धिका खाईंदा वे, भॼंदा वे, डुकंदा वे, तंहिंखां अमान जा बि अजायो ख़र्चो वेंदो, कारोबार वेंदो, जेको तव्हां ॾिसंदो पियो हूंदुमि, जेको बि आहे मूंखे तंग कंदा वेंदा, एतिरे मां बि कमाए वरितुमि पंहिंजो जेको बि आहे, उन सां वेही ठाहे करे उहे बि चए बसि तूं त ॿुधायो उन सां ठाहे करे चए जेके पैसा चओ मां ॿिए ॾींहुं तव्हांजा ठाहे रखंदुमि, पंहिंजो मूंखे दुकान ते वठी वञो तोखे सौदे सां गॾु, ऐं उनखे छॾाए करे दुकान ते वेठो अची उन सां ठाहे करे ॿिए ॾींहुं कोई आयसि उनखे पंहिंजी ॻोथड़ी ॾेई छॾिजे, पंहिंजो पाण न ठीकु आहे भई ठीकु आहे। सो हक़ीक़त में उसने सिंधी में कहावत आहे भई अॾण जो हक़ उनखे आहे जेको छॾणु सिखे, जेको छॾणु न सिखे उनखे अॾण जो हक़ ई न आहे। ऐं हक़ीक़त में सभ खां वधीक अमीर रहियो, सभ खां बहितर रहियो, तंहिंजे करे शादी में हक़ीक़त में असांखे छॾणु सेखारींदी आहे, छाकाणि घर में रहंदे, संसार में रहंदे थोड़ी थोड़ी ॻाल्हि, थोड़ो थोड़ो तंतो, थोड़ी थोड़ी अणबड़त, थोड़ो थोड़ो लफ़्ज़, इहे त हलंदा ई रहंदा आहिनि, पर जेकॾहिं असांखे छॾण जी आदत हूंदी, इग्नोर करण जी आदत हूंदी, उनखे प्यार सां बहितर करण जी आदत हूंदी, असांजो घर ख़ुशी ऐं ख़ुशहाली सां हलंदो, असां संसार में बहितर तरीक़े सां हलंदासीं। पर थोरी ॻाल्हि खे वठी करे असां पंहिंजो पाण खे पूरो करे रखंदासीं त उहो चङो न हूंदो, उहो बहितर न हूंदो। तंहिंजे करे असांखे छॾण जी आदत हुजणु खपे। थोरी थोरी ॻाल्हि खे वठी करे आमतौर सां पंहिंजे घर में, संसार में, दोस्ती में कंहिं हिकु लफ़्ज़ खे वठी करे साल जा साल ॻाल्हाइणु बंदि करे छॾींदा, मुंहुं ॾिसणु बंदि करे छॾींदा। लेकिन थोड़ा लफ़्ज़ हिकु मिंट जा, कुछ मिंटनि खे असां भुलाए न सघंदा आहियूं। जेकॾहिं असां उन हिकु ॿिनि मिंटनि खे थोरो थोरो भुलायूं, हक़ीक़त में केतिरा ॾींहं असांजा सुखिया गुज़री सघंदा आहिनि, केतिरो असां ख़ुशी सां गुज़री सघंदा आहियूं। असां हिकु लफ़्ज़ जे करे 5 ॾींहं ख़राबु करे सघूं था, पर हिकु लफ़्ज़ छॾो, उहो बि ग़लति लफ़्ज़ जे करे
उनजी जगह ते असां पंहिंजो ग़लति लफ़्ज़ करे छॾूं, बाक़ी त सभु ॾींहं सुखिया गुज़रंदा, बाक़ी सभु असांजो जीवन बहितर गुज़रंदो, सभु कुझु बहितर थी वेंदो। तंहिंजे करे शादी जो मौक़ो हक़ीक़त में ख़ुशी ऐं ख़ुशहाली जो मौक़ो आहे, बहितरी ऐं चङाई जो मौक़ो आहे, असांजे जीवन जो मौक़ो आहे, राजा बणिजी करे रहण जो मौक़ो आहे। ऐं राजा जो मक़सदु आहे जेको फराख़ दिलि हुजे, जेको ॾियण वारो हुजे। राजा कंजूस थोरे थींदा, राजा त फराख़ दिलि थींदो आहे। तंहिंजे करे असांजो जीवन फराख़ दिलि हुअणु खपे, बहितरी तरफ़ हुजणु खपे। ऐं जेकॾहिं थोरो बि असां अमल कंदा आहियूं, हक़ीक़त में पाण बि ख़ुशगुज़ारींदा आहियूं ऐं सभ खे ख़ुशगुज़ारण ॾींदा आहियूं, सभ सां बहितर वर्ताव कंदा आहियूं। ऐं जेतिरो जेतिरो असांजी सोच सुकड़ंदी वेंदी, ओतिरो ओतिरो पाण सुकड़ंदा वेंदासीं, ओतिरो ओतिरो पाण पोइते पवंदासीं। तंहिंजे करे असांजो जीवन उहो ख़ुशी ऐं ख़ुशहाली सां हुजणु खपे, बहितरी सां हुजणु खपे, चङाई सां हुजणु खपे। ऐं शादी हक़ीक़त में भाग भरियो मौक़ो हूंदो आहे, जेको असांजो शुरूआति संसार अॾण सां हूंदो आहे ऐं उनजी आख़िर संसार छॾे करे वरी स्वर्ग अॾण सां हूंदी आहे, यानी खिलंदे खिलंदे हलण सां हूंदी आहे। पर उहो सभु तॾहिं थींदो आहे जॾहिं असांखे छॾण जो अचे। इन करे असां सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं, भगत साहिब जे जीवन खे ॾिसंदासीं, उहो जेतिरो जेतिरो छॾियऊं हक़ीक़त में चई सघिबो आहे उन केतिरो छॾियो, उनजो जीवन सॼो छॾण सां गुज़रियो। पर जेको नालो, शान, मान, इज़त, तपस्या, उन मालिक जी रहमत, जेको उनजो नालो आहे, उहो त अलाए केतिरो अॾे वियो आहे। अॼु बि त नाले ते वठण सां, जाप सां असां केतिरो पाण अॼी वेंदा आहियूं, केतिरो पाण भरिजी वेंदा आहियूं, केतिरी असांखे रहमत मिलंदी आहे, केतिरो असां ख़ुशि ऐं ख़ुशहाल थींदा आहियूं, केतिरी बहितरी मिलंदी आहे। यानी छॾण वारो माण्हू पाण बि अॾिबो आहे ऐं ॿिए खे बि अॾींदो आहे। तंहिंजे करे जीवन में छॾणु हुजे ऐं जेकर असां थोरो बि अमल कंदा आहियूं, असांजो जीवन वधंदो आहे। इन करे सचे साईं खे जेतिरो मंदर, जेतिरो धाम, जेतिरियूं चीज़ूं बणबियूं नी, हक़ीक़त में छॾण जो कमाल आहे। छॾण जे करे आहे असां जीवन असां छॾियोसीं, लेकिन मालिक एतिरो अॾे छॾियो जो असां हूंदा बि आहियूं, कंहिंखे यादि हूंदा आहियूं या न हूंदा आहियूं, पर उन्हनि जो नालो उहो हमेशह ज़िंदा रहंदो आहे, हमेशह पंहिंजो पाण सदाई अॾिबो रहंदो आहे, अॼी रहंदो आहे। ऐं जेको उते अचे उहो बि अड़िजी वेंदो आहे, उहो बि बणिजी वेंदो आहे। तंहिंजे करे शादी हक़ीक़त में सभागो ॾींहुं हूंदा, ख़ुशियुनि भरियो ॾींहुं हूंदा, बहितरीन सां भरियल ॾींहुं हूंदा। इन करे शादी में शादमाना हूंदा आहिनि, इन करे रोशनियूं हूंदियूं नी, इन करे ताज हूंदो आहे, इन करे राजा ऐं राणी हूंदा आहिनि। उनजो मक़सदु इहो न आहे भई उते जो उते बसि कुझु कलाकनि में या कुझु ॾींहंनि में पूरो थी वियो। न, जो मक़सदु आहे अॼु असां पंहिंजे जीवन जेका राजा ऐं राणी जी जेको शुरूआति थिए थी, इहे शादमाना, इहे रोशनियूं जीवन जूं सदाई हलंदियूं रहंदियूं ऐं सॼो हर घर, पूरो संसार सदाई ख़ुशी ऐं ख़ुशहाली सां भरियो हूंदो, असां सदाई ऊचा रहंदासीं, सदाई बहितर रहंदासीं। सो जे प्यार भरी घड़ियुनि में पर सभु गॾु थिया, उहो मौक़ो हक़ीक़त में असांखे पंहिंजी इंसानियत यादि ॾियारे थो। ऐं असां सिर्फ़ु थोरो छॾणु सिखूं, बाक़ी अर्जी सभु कुझु पंहिंजो पाण वेंदो आहे। थोरो बहितर थियूं, बाक़ी सभु कुझु पंहिंजो पाण थींदो आहे। असां थोरो दान पुञ कयूं, मालिक जी रहमत जान मिलंदी आहे। असां थोरो इग्नोर करणु सिखूं, असां सदाई प्यार ऐं मोहबत सां रहंदा। असां थोरो कंहिंसां बहितर व्यवहार कंदूं, असांजी दोस्ती साथ हुआ त मज़बूत रहंदी आहे। असां थोरो बहितर थियूं, ॿारनि खे संस्कार ईंदा आहिनि। असां थोरो कंहिंसां बहितर वहिंवार कयूं, वॾनि जूं आसीसाऊं एतिरियूं मिलंदियूं आहिनि जंहिंजो अंदाज़ कोन्हे।
असां थोरो नाम ध्यान सुबुह शाम कयूं, उहो सचे साईं जी रहमत एतिरी वसंदी आहे जो संसार त सुखी थी वेंदो आहे, अॻिते स्वर्ग जा द्वार खुली वेंदा आहिनि, मालिक जी रहमत जी ऊचाई ताईं पहुची वेंदा। तंहिंजे करे अॼु जो ॾींहुं थोरो छॾण सां तमामु घणो ॾियण वारो ॾींहुं। सो अॼु जंहिं प्यार भरे ॾींहं ते उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो प्यारे अमर जे घर सां गॾु हर हिकु जो घर सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहे ऐं हर हिकु पंहिंजे घर जो राजा ऐं राणी थी करे पूरे घर की इज्जत शान मान ऐं संभाल के बढ़ाए रखे, ये हर घर खुशी ऐं खुशहाली सां महकंदो रहे। सो अॼु जी प्यार भई गॾनि में परम प्यारे विनोद नरेश तलरेजा परिवार ऐं सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के प्यारे अमर ऐं अनमोल जे शुभ विवाह जे निस्बत सां प्यार भरियल मौक़े ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधन सचो सतराम सचो सतराम।